नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ बिशारत सुनो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इमरान ख़ान के फुल प्रूफ सिक्योरिटी फ़राहम करण जी हिदायत। घरू वज़ारत पारां शहबाज शरीफ के इमरान ख़ान जी सिक्योरिटी जे हवाले सां तफ़सीली ब्रीफिंग। वज़ीर आज़म जी घर वज़ीर के इमरान ख़ान के बेहतर सिक्योरिटी फ़राहम करण जी हिदायत। शहबाज शरीफ इमरान ख़ान के फ़ौरी तौर ते चीफ सिक्योरिटी ऑफिसर फ़राहम करण ऐं समूरनि सूबाई हुकूमतुनि खे जलसनि जुलूसनि दौरान सिक्योरिटी फ़राहम करण जी हिदायत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इत्तेहादी जमायतुनि जे सरबराहनि जो इजलास तलब करे वरितो। इजलास में मुल्क जी मुआशी ऐं सियासी सूरत हाल जे बारे में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। ज़रियनि मौजूदु वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिकु या ॿिनि ॾींहनि में क़ौम खे पिणु ख़िताब करे सघे थो। सिंध अंदर पानी की सूरत हाल बेहतर न थी सघी। ख़रीफ़ की पोखी सख्त मुतासिर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण लाइ पानी बि अणलब। रहवासी गिणती में वरतल सखर बैराज मां दादू ऐं राइस कैनाल अॼु ॿिए ॾींहुं बि न खुली सघिया। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 46,945 ऐं हेठां वहिकिरो 44,626 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 37,890 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 14,510 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। नून लीग अखबार शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त कोशिश आहे त IMF सां मुआहिदे जो अवाम ते घटि भार पवे। इमरान हुकूमत जूं ख़राबियूं ख़त्म करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुल्क जो सभ खां वॾो मसइलो मुआशी सूरत हाल आहे। मुल्क जी मईशत 4 वरियनि खां ठीकु न आहे। असांखे पाकिस्तान खे पहिरीं तरजीह ॾियणी पवंदी।